हैदराबाद पब्लिक स्कूल हैदराबाद में 2 ॾींहनि लाइ स्प्रिंग फेस्टिवल मुनक़द कयो वियो। फेस्टिवल जो इफ्तिताह डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सूमरो कयो। बैंड म्यूज़िक ते क़ौमी तराने सां प्रोग्राम जी शुरूआत कई वई, जंहिंखां पोइ स्टेज ते क़ौमी गीतनि सां स्कूल जे ॿारनि तरफ़ां टेबलोस पेश कया विया। पब्लिक स्कूल जे ग्राउंड ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि पारां लॻायल स्टॉल्स खे ॾिसण खां पोइ DC हैदराबाद फवाद गफ़ार सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, पब्लिक स्कूल जी प्रिंसिपल खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं अहिड़ो सुठो प्रोग्राम मुनक़द कयो आहे। DC हैदराबाद अवाम खे अपील कई त हिन फेस्टिवल में शिरकत कनि। हिन वधीक चयो त स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां लॻायल हिन क़िस्म जे फेस्टिवल सां ॿारनि में ख़ुशियूं आणण सां गॾु एतमाद में वाधारो थिए थो। पब्लिक स्कूल जा काफ़ी मसइला हुआ, इन करे उन IBA सखर हवाले करण खां पोइ स्कूल में जेका बहितरी उहा नुमाया नज़र अची रही आहे। हिन मौक़े ते पब्लिक स्कूल हैदराबाद जे प्रिंसिपल उमरान लार्क फेस्टिवल बाबति ॻाल्हाईंदे चयो त हिन फेस्टिवल में साइंस ऐं आर्ट्स बुक फेयर ऐं ॿारनि लाइ झूलनि जो पिणु अहतमाम कयो वियो आहे। ॿारनि में जेको टैलेंट हूंदो आहे, जेको क्लासनि में नज़र न ईंदो आहे, अहिड़नि प्रोग्रामनि में ॿारनि जो लिकल टैलेंट ॿाहिरि